नंबर बे के जो यार तो तंग तो करी रांगे सारे नंबर ॿियो आहे मां सिंधी आहियां भाउ दा मकसद दा मकसद सेम नंबर है दा पक्तून है दा दा अजीज जान ओ अजीज जा पुत्र ही नंबर बे जो आहे हिकिड़े जो आहे मां सिंधी आहियां नवाब शाह जो काबुल जा पुत्र ही ॿियो नंबर आहे तूं उन सां ॻाल्हाए पठानकी में शहदाद कोट अजीज खान दा कपड़ा था पक्तून दा कपड़ा सारो मां तुंहिंजे शहदाद कोट वारे जी मां भेण खे यहाँ वो शहदाद कोट रहियो मां सिंधी आहियां तूं ॿिए सां ॻाल्हाए को पठान जा पुत्र तूं ॿिए सां ॻाल्हाए मां मुंहिंजो नंबर आई दा पक्का दा अजीज जान दा मां अजीज जी ज़ाल खे जहां ओ खान मां ॿियो आहियां दांगी खां मुंहुं अचो ते मां ॿियो आहियां हिकिड़ो दा लखड़ी दा लाल खान दा नंबर दा पक्तून दा अजीज खान दा लाल खान खे मां लाल खान जी भेण खे यहाँ खुशरी जा मां ॿियो आहियां तूं के ॿिए पठान खे मां खे सिंधी में सम्झायां तूं उहो भला कूड़ न ला मां चवां मां ॿियो आहियां तुंहिंजो ज़ोर लाल खान ई तूं के ॿिए कुझु पठान वठी आ मां हुनखे सम्झायां दा अजीज जान दा नंबर दा गुलशेर खान दा राड़ी का चार तुंहिंजो गुलशेर जो थे ओ चरिया पुत्र मां ॿियो आहियां मां सिंधी आहियां ला उती रिंद आहियां तूं के पठान सां ॻाल्हाइणो आहे तो ॿिए खे ॾिस तूं इहो कटे करे एक दफा काट देना लाला एक दफा काट देना दूसरे से बात करो दा पक्तून दा पकड़े दा तो पले दे या पुत्र तू एक दफा काट देना मैं अपने मोबाइल को बंद करता हूँ दूसरे को देना मोबाइल अपना दा टिकर सा पक्तून दा पकड़े दा जान खान दा लाल खान यहाँ मां चवां ॿियो या तुंहिंजी लाल खान फुटे ई कोन थो लाल खान यहाँ तुंहिंजी लाल खान जी माई वो कुछ नहीं जाए ॿियो ॿिए के लाले के ॾिस लाले के ॿिए के पठान के ॾिस तूं पैसा 200-300 विझाया अथई रूबरू दा कोचा खान दा कोचा बलोच